खैरपुर में पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन पारां प्रेस क्लब खैरपुर में करप्शन ज़ालमानी पॉलिसियुनि अकरबा परवरी ऐं सरकारी इदारनि खे प्राइवेट करण खिलाफ़ सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाणनि, मज़दूर अॻुवाणनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, वकीलनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में आयल अॻुवाणनि अब्दुल रहमान आसी, खान मोहम्मद मंगनहार, हमज़ा अली जलबाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मौजूदा दौर में सरकारी इदारनि खे प्राइवेट करण जो फ़ैसिलो अवाम ऐं मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलो आहे, जंहिंसां न रुगो हज़ारी मुलाज़िमनि जो रोज़गार ख़तरे में पइजी वेंदो पर क़ौमी वसीलनि ते बि मख़सूस तबिके जो कब्ज़ो थी वेंदो। अॻुवाणनि वधीक चयो त सरकारी इदारनि खे प्राइवेट करण जे नाले ते करप्शन खे हथी ॾिनी पई वञे ऐं इदारनि खे नास्ता तौर नाकाम बणाए पोइ सस्ते अघ ते विकिरो कयो पियो वञे। आख़िर में शिरकत कंदड़नि गॾियल तौर ते हिकु करारदाद मंज़ूर कई, जंहिं में इदारनि खे प्राइवेट करण जी सख्त मुखालिफ़त, करप्शन जे ख़ात्मे ऐं समाजी इंसाफ़ जे क़याम जो मुतालबो कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।